वैसे तो महंगाई ने पूरे मुल्क का बेड़ा गर्क कर दिया है, मगर इस महंगाई से बिलखसूस गरीब दिहाड़ीदार तबका हद से ज़्यादा मुतासिर है। बिल्कुल ऐसे ही हालात हैं शदादकोट समेत गिरदोनवा में। वश न्यूज़ के महंगाई के हवाले से किए गए सर्वे में शहरियों ने अपना दर्द बयान करते हुए कहा कि महंगाई के बाइस बहुत सख्त हालात से गुजर कर ज़िंदगी गुजारने पर मजबूर हैं। 2.5 किलो 4 किलो छोला खणंदा आहियूं, 1200 1000 800 रुपया कमाईंदा आहियूं, सम्झई। उनमां असांजो गुज़र सफ़र नथो थिए, एॾी महांगाई थी वई आहे। बटालू बि नथा वठी सघूं, न टमाटो न बसर। जेकॾहिं हिकिड़ी शइ वठूं था त ॿी खुटी पई आहे। घर ॾे वञूं था त नंढा ॿार आहिनि, माई आहे, अमड़ा कुराड़ी, सम्झी बाबा। चवनि था सॼो ॾींहुं वियो आहे रोज़ी ते, छा कमायो आहे बाबा। नी 1000 800 रुपया त थिए थो न, पोइ जेको हाल आहे इहो खणी था अचूं, सम्झी बाबा। एॾी महांगाई थी वई आहे। पीपी हुकूमत असांखे तबाह करे छॾियो आहे, सम्झी बाबा। पीपी हुकूमत जेको आई आहे न, त असांजो गुज़र सफ़र नथो थिए, असांजो सफ़ा ॾुखियो जान थी वियो आहे। हुकुमराननि हथरादू महांगाई करे ग़रीबनि जो जीअण जंजाल करे छॾियो। हींअर तव्हां वञो न त असांजे शदादकोट में पूरे में रोज़गार कोन्हे ऐं हिननि हथरादू महांगाई करे छॾी आहे। अटो 5-8 रुपए ते मिले पियो, हिननि हथरादू 4000 रुपया कणक करे 120 रुपया किलो करे छॾियो। इन जे करे असांजो इहो ई मुतालबो आहे त ख़ुदा सस्ताई कयो, ग़रीबनि खे जीअण ॾियो, त जीअं ग़रीब माण्हू 2 वेला मानी खाई सघे। हीअ सिंध जा माण्हू तव्हांखे इन लाइ वोट न ईंदव त तव्हां उन्हनि जो जीअण जंजाल कयो, उन्हनि खे बुख मारियो। बाबा हिननि खे जीअण ॾियो ऐं हिननि खे जेको आहे सो सस्ताई कयो, रोज़गार ॾियो। ये न थे तो मानू सुभाणे जेको आहे सो लठियूं खणी तव्हांजे कढ पवा। शहरियों ने महंगाई के हवाले से मसाइल का दफ्तर खोलते हुए मजीद कहा कि अमीर तबका या हुक्मरान हमारे जो हैं उन्हें इस कमर तोड़ महंगाई से कुछ नहीं हो सकता, मगर गरीब तबका तिल तिल मरने पर मजबूर हैं। पता नहीं कब ये महंगाई का बेकाबू जिन काबू में आएगा। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शदादकोट।